वॾी डिघी का तहक़ीक़ कान्हे पर हिकिड़ी पस मंज़र आहे ॿोलियुनि जो कहिड़ी रीति उहे कंप्यूटर ते आयूं आहिनि ऐं सिंधी ॿोली कीअं आई आहे कंप्यूटर ते ऐं हींअर इंटरनेट ते कीअं इस्तेमालु थिए पई ऐं उन में कमी कहिड़ी रहिजी वई आहे ऐं उन जो थोरो आउं जेको हिते मुक़दमो खणी आयो आहियां उन में ॿ नुक़्ता आहिनि। हिकिड़ो इहो त केतिरनि ई दुनिया जे सुधरियल ॿोलियुनि जी जेके लिखजनि पढ़जनि पियूं हिकिड़ी मयारी कैरेक्टर सेट कोड सेट जेका आहे रजिस्टर थियल आहे। सभिनी खां पहिरीं उहे रजिस्टर थियल आहिनि उन्हनि जे पंहिंजे मुल्कनि में। स्टैंडर्डाइज़ेशन जी ऑर्गेनाइज़ेशन हूंदी आहे हर मुल्क जी, त उहो हर मुल्क में पंहिंजे पंहिंजे मुल्क में उहे ॿोलियूं रजिस्टर थियल आहिनि। उन खां पोइ वरी जेको बैन अल अक़वामी तंज़ीमुनि वटि रजिस्टर थियल आहिनि, पर सिंधी ॿोली रजिस्टर थियल कान्हे। त सिंधी ॿोलीअ जो जेको कैरेक्टर सेट आहे उहो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खां सवाइ ॿियो के रजिस्टर कराए कोन थो सघे। अच्छा, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी सिंधी ॿोलीअ खे कंहिं बि कैरेक्टर सेट खे रजिस्टर कोन करायो, पर हिंदुस्तान करायो, हिंदुस्तान जी सरकार करायो ऐं इन करे पोइ पाण खे हिते यूनिकोड में सिंधी लैंग्वेज मिले थी, जंहिंजे ज़रिए पाण ईमेलूं बि करियूं था, इंटरनेट ते बि सिंधी ॿोली इस्तेमालु करियूं था। त इहो थोरो हिंदुस्तान सरकार जो आहे। सो यूनिकोड में बि छाकाणि त हिंदुस्तान सरकार जेको रजिस्टर करायो कोड पाण वटि पंहिंजी सरकार वटि, उन में बि थोरी कमी हुई जेका आउं हुते डिस्कस कंदुसि ऐं उनखे सुधारण जी ज़रूरत आहे। हाणे थोरो पस मंज़र त मयार साज़ीअ जूं जेके इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स हूंदियूं आहिनि उन्हनि में हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे ISO। इहो इदारो 1947 में क़ाइमु थियो ऐं उन टेक्निकी ऐं गैर टेक्निकी जेको मैदाननि में केतिरनि में मयार साज़ी कई केतिरनि शयुनि जी। ऐं पोइ वरी जेको हीउ इदारो सभिनी खेत्रनि में करे थो सवाइ बरक़ियाती मैदान जे, छाकाणि त बरक़ियाती ऐं इलेक्ट्रोटेक्निकल जेको मैदान आहिनि उन्हनि में वरी हिकिड़ो इदारो अॻे ई क़ाइमु हो, ISO खां बि अॻु में रजिस्टर थियो हो। अच्छा, पाकिस्तान में ISO जी जेका नुमाइंदगी करे थो उहो करे थो पाकिस्तान स्टैंडर्ड्स एंड क्वालिटी कंट्रोल अथॉरिटी। त हर मुल्क जी पंहिंजी पंहिंजी स्टैंडर्ड्स अथॉरिटी आहे जेके स्टैंडर्ड्स ठाहींदी आहे पंहिंजे मुल्क लाइ, उहा वरी ISO वटि मेंबर हूंदी आहे। त पाकिस्तान जी जेका स्टैंडर्ड अथॉरिटी आहे उहा आहे जेका PSQCA। जेको इंटरनेशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमीशन जेका आहे उहा ISO खां बि पुराणी आहे। इन करे जेको इलेक्ट्रिकल फील्ड जे मैदान में जेका स्टैंडर्डाइज़ेशन आहे उहा इहा कंदी अचे 1906 खां। टेलीकम्युनिकेशन में बि इहो ई कंदो अचे। तंहिं करे ISO ऐं IEC इहे ॿ इदारा आहिनि बैन अल अक़वामी, इन्हनि जी जॉइंट टेक्निकल कमेटी आहे जेका जंहिं हिकिड़ो ठाहियो स्टैंडर्ड जेको अॻियां हली ISO जेको यूनिकोड थी वियो। त इंटरनेट ते ऐं कंप्यूटर ते लैंग्वेजिस खे कीअं रजिस्टर कजे ऐं माना कीअं ज़ाहिर कजे उनजो हिकिड़ो कोड सेट तयारु कयो वियो ऐं उन में दुनिया भर जी ॿोलियुनि खे शामिलु कयो वियो। केतिरनि ई ॿोलियुनि खे जेके बि कोड रजिस्टर थियल हुआ मुख़्तलिफ़ मुल्कनि में उहे खणी हिन स्टैंडर्ड जो हिसो थी विया 8859। अच्छा, उन में जेको 8859 में जेके पहिरियों ॿोलियूं जेके रजिस्टर थियूं उहे हुयूं यूरोप जूं। यूरोप में 4-5 कोड रजिस्टर थियल हुआ, उहे सभु 8859 में हलिया विया। ही ॿोलियूं हुयूं जेके 8859 में पोइ वक़्तनि ब वक़्तनि शामिलु थींदियूं वयूं ऐं 2001 में जेको आहे ही रिविज़न थियूं आहिनि ऐं आख़िरी जेको कोड हिन में, बल्कि आख़िरी रिविज़न 2003 में थियो आहे ऐं यूनानीअ जो, ऐं 2001 में थाई ॿोली शामिलु थी आहे। थाई ॿोलीअ जो जेको स्टैंडर्ड कोड हो उहो बि थाईलैंड जी क़ौमी जेको मयार साज़ीअ वारो जेको स्टैंडर्डाइज़ेशन वारो इदारो आहे उन पहिरीं रजिस्टर कयो हो ऐं पोइ उहो ISO जे 8859 में शामिलु थियो। यूनिकोड जेको आहे ISO जो जेको 10646 कोड आहे उन में वधीक ॿोलियूं शामिलु कयूं वयूं ऐं उन सां गॾोगॾु यूनिकोड बि इवॉल्व थियो। यूनिकोड कंसोर्टियम वरी अलॻि हिकिड़ो इदारो आहे जंहिं ISO सां गॾिजी कमु पियो कयो। 2021 में जेको शाया थियो आहे 10646 जो वर्जन ऐं जेको यूनिकोड जो 14 वर्जन, इहे ॿई हिकु जहिड़ा आहिनि। इन में जेके ॿोलियूं जीअं जेतिरा सिंबल्स आहिनि ॿई साॻिया आहिनि ॿिन्ही में। अच्छा, हिंदुस्तान वरी
इलाही पहिरीं 1990 में या 89 में जेके स्टैंडर्डाइज़ेशन कई हुई उन्हनि जो आहे हिकिड़ो ब्यूरो ऑफ इंडियन स्टैंडर्डाइज़ेशन। उन्हनि वरी 2 स्टैंडर्ड कोड जेके रजिस्टर कया पंहिंजो पाण वटि पंहिंजी गवर्नमेंट वटि, उहो हो इस्की ऐं पास्की। इस्की जेको आहे उहो हो इंडियन स्टैंडर्ड स्क्रिप्ट, जंहिंमें देवनागरी ऐं ॿिया केतिरा ई जेके ब्राह्मी कोड्स आहिनि, जेके स्क्रिप्ट्स आहिनि ब्राह्मी, उहे सभु हुन में इस्की में शामिल आहिनि। पर हुननि अरबी ख़त वारियूं जेके ॿोलियूं आहिनि, जीअं सिंधी आहे, कश्मीरी आहे, उर्दू आहे, उन्हनि खे हिन में शामिलु कोन कयो। उन लाइ वरी हुननि हिकिड़ो ॿियो स्टैंडर्ड रजिस्टर करायो, पास्की, परसो अरबिक स्टैंडर्ड कोड। उन में वरी सिंधी, कश्मीरी ऐं उर्दूअ खे शामिलु कयो। पर छाकाणि त हू उर्दू डोमिनेंट ॿोली हुई ऐं उर्दूअ में जाइ झिरकी ऐं गाफ घोड़ो जेको आहे उहे शामिलु कोन हुआ, इन करे हुननि सिंधीअ में बि सम्झो त इहो जीम ऐं हे मिलाए लिखिबो ऐं गाफ ऐं हे मिलाए लिखिबो आहे शायदि, ऐं उन में हू गाफ ऐं जाइ जेके अखर रहिजी विया। ऐं ईअं ई जेको आहे हिंदुस्तान सरकार जेको पास्की रजिस्टर करायो, उहो 8859 में हुननि रजिस्टर करण लाइ, हिसो बणाइण लाइ दरख़्वास्त ॾिनी। पर 1997 में हुननि इन खे वापसि वरितो ऐं सिधो 10,646 कोड में, नए कोड में शामिलु करायो। ऐं इन करे हू जेको पास्की ऐं इस्की ॿई जेके आहिनि उहे जेको यूनिकोड जो हिसो बणिजी विया। अच्छा, इस्की में बि सिंधी 4 अखर जेके आहिनि, ॿ, ॾ, ग, ॼ, इहे शामिलु कोन हुआ, उहे वरी पोइ 2006 में शामिलु थिया। ऐं जेको पास्की बि इन जो हिसो बणिजी वियो, पर ही अखर रहिजी विया। हाणे ही मसइला आहिनि त सिंधीअ में ही जेके वसरग आवाज़ आहिनि ऐं उन्हनि में बल्कि आवाज़ वधीक आहिनि, पर अखर ही आहिनि। त ही जेके 2 अखर आहिनि, जाइ ऐं गाफ, इहे रहिजी विया आहिनि असांखां, जेके यूनिकोड खां। अच्छा, इन्हनि खे पाण 2 अखर मिलाए जेको यूनिकोड चवे थो त तव्हां लिखो। हाणे इन में कन्फ्यूजन थी पियो आहे, मुंझारो थी पियो आहे, छाकाणि त सिंधीअ में यूनिकोड में इलाही सारा हे अखर आहिनि, जंहिंजे करे कन्फ्यूजन थियो आहे। अच्छा, हिकिड़ो त सिंधीअ में 5 लफ़्ज़ आहिनि, पर अहिड़ा ॿिया बि थी सघनि था, 1 अखरा लफ़्ज़ आहिनि। हाणे इन खे वरी असीं छा पिया करियूं, जो बे जे पुठियां हे पिया लॻायूं, हालांकि बे जे पुठियां हे कोन्हे, इहा रुॻो बे जी हिकिड़ी अकेली आख़िरी सूरत आहे, जंहिंसां असीं लफ़्ज़ लिखूं था बि, इन जे पुठियां हे कोन्हे। पर यूनिकोड में असां इन में हे पिया लॻायूं। किथे वरी ॿी हे ॿिए क़िस्म जी हे बि तव्हांखे नज़र ईंदी, त तव्हांखे हीअ अखर बि नज़र ईंदा, किथे कीअं नज़र ईंदो, किथे कीअं नज़र ईंदो। अच्छा, ज़नाना जेके नाला हूंदा आहिनि उन्हनि में बि कन्फ्यूजन आहे। के माण्हू हे लॻाइनि था, के माण्हू जेको अलिफ लॻाइनि था, ऐं केतिरनि ई मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इहे शयूं लिखिजनि थियूं। अच्छा, सिफ़तूं बि ईअं ई आहिनि, आवारा आहे ऐं आरास्त आहे, मुनस्फ़ान आहे, उन में बि पुठियां हे लॻे थी, जंहिंजो मक़सदु अलिफ वारो कोन्हे, पर मक़सदु इहो आहे त हू जेको सिफ़त आहे जंहिंजे पुठियां असीं हे लॻायूं था। अच्छा, यूनिकोड जे UTF-8 में इलाही सारा हे अखर आहिनि। हाणे मसइलो इहो आहे त किन माण्हुनि फॉन्ट ठाहिण वक़्तु कहिड़ो हे इस्तेमालु कयो आहे, किन माण्हुनि कहिड़ो इस्तेमालु कयो आहे। उनखां सवाइ वरी कीबोर्ड जेको असीं ठाहियूं था सॉफ्टवेयर सिंधीअ जो, उन में बि के माण्हू कहिड़ो हे पिया इस्तेमालु कनि, के माण्हू कहिड़ो हे पिया इस्तेमालु कनि। इन करे तव्हां जेकॾहिं लफ़्ज़नि जी ॻोल्हा कंदा, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी जेका डिक्शनरी आहे वेबसाइट ते, उन में बि कन्फ्यूजन आहे। तव्हां जेकॾहिं ॿी हे इस्तेमालु कई ऐं हुन जे डेटाबेस में ॿी हे आहे, त तव्हांखे सर्च में उहो लफ़्ज़ कोन मिलंदो। हाणे इहो कीबोर्ड जेको हिकिड़ो फिज़िकल हूंदो आहे, उन खां पोइ वरी हिकिड़ो असीं कीबोर्ड सॉफ्टवेयर हूंदो आहे, जेको ॿुधाईंदो आहे त कहिड़ो बटण दॿाइण सां कहिड़ो कोड जनरेट थिए यूनिकोड जो, ऐं पोइ उहो वरी फॉन्ट में वेंदो आहे। ऐं फॉन्ट जेको इस्तेमालु करियूं था, उहो वरी ॿुधाईंदो आहे त हिन कोड खे स्क्रीन ते, परदे ते या पने ते कीअं ज़ाहिर कबो, त उहो वरी फॉन्ट जो कमु आहे। त इन में ॿिन्ही में, फॉन्ट में ऐं कीबोर्ड में, ॿिन्ही में कोड पॉइंट इस्तेमालु थींदो आहे। हाणे जेकॾहिं मुख़्तलिफ़ माण्हू, कीबोर्ड ठाहिण वारो माण्हू अलॻि कोड थो इस्तेमालु करे, फॉन्ट ठाहिण वारो अलॻि कोड थो इस्तेमालु करे, त पाण खे अखर सही जीअं पाण चाहियूं था उहो स्क्रीन ते नज़र कोन ईंदा। त सिंधीअ में जेको पहिरीं सभिनी खां पहिरियों जेको कमु आहे, उहो त पाकिस्तान स्टैंडर्ड एंड क्वालिटी कंट्रोल अथॉरिटी जेका आहे, उन वटि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जेका आहे, उहा सिंधीअ जो जेको 52 अखरी कोड जेको आहे रजिस्टर कराए, ऐं प्लस में जेके ॿियूं निशानियूं आहिनि, अलिफ बंद आहे, में आहे, ऐं आहे, या ॿियूं निशानियूं आहिनि। ऐं उन खां पोइ उहो जेको आहे असां ISO वटि खणी वञूं, 10,646 में रजिस्टर करायूं, त जीअं उन में गाफ ऐं जाइ 2 अखर शामिलु थी सघनि।
उन खां पोइ वरी जेको यूनिकोड में रजिस्टर करण खां पोइ सिंधी जेको सॉफ्टवेयर डेवलपर्स आहिनि उन्हनि जे लाइ जेके हिदायतूं यूनिकोड बि तयारु कंदो आहे ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे उन्हनि सां मिली तयारु कराइणो पवंदो। त सॉफ्टवेयर डेवलपर्स खे ॿुधाइनि त जेको आहे कहिड़ी हे किथे इस्तेमालु करणी आहे, छो त घाफ ऐं जाइ में त पाण पोइ हे इस्तेमालु कोन कंदासीं छाकाणि त उन्हनि खे अलॻि कोड मिली वेंदो, पर जेके सिफ़त वारा अखर आहिनि ऐं जिते असांखे हिकु अखरा लफ़्ज़ आहिनि ब त न, उते बि हे इस्तेमालु कोन्हे करणी, त हुते असां छा करियूं, उते उन्हनि अखरनि खे फॉन्ट में कीअं शामिलु करियूं। त इहे जेके आहिनि हिदायतूं, इहे जेके सिफ़ारिशूं उहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे तयारु करिणी पवंदियूं ऐं आम करिणी पवंदियूं, पब्लिश कराइणी पवंदियूं। ऐं फॉन्ट्स में जेको कहिड़ा कोड्स इस्तेमालु कजनि यूनिकोड जा, इहे बि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे सिफ़ारिशूं तयारु करिणी पवंदियूं। अच्छा, उन खां सवाइ आख़िर में त साइंसी कीबोर्ड हिकिड़ो ठाहिणु ज़रूरी आहे। हींअर अक्सर माण्हू जेको कीबोर्ड इस्तेमालु कनि था उन में इलाही ग़लतियूं आहिनि, जंहिंमें उन में तव्हां ॾिसंदव त वाधू ऐं काटूअ जी निशानीअ ते बि सिंधी अखर लॻा पिया आहिनि। माना इहो त तव्हां उन में साइंसी कमु करे नथा सघो। त साइंटिफिक कीबोर्ड हिकिड़ो त मूं पंहिंजो पाण बि ठाहियो आहे, ऐं उहो इस्तेमालु कंदो आहियां, पर को मुतफ़िक़ा कीबोर्ड सुठो जंहिंमें सभु अखर हुजनि, सभु साइंसी निशानियूं जीअं जो तीअं हुजनि, जीअं कीबोर्ड में नज़र अचनि थियूं उअं ई हुजनि, उन्हनि खे डिस्टर्ब न करियूं, बाक़ी सभु सिंधी अखर जेके आहिनि बचियल जेको अंग्रेज़ी कीज़ आहिनि उन्हनि में अची वञनि। त इहो पाण खे लेआउट ठाहिणो पवंदो ऐं उन में कहिड़ा यूनिकोड जेको कैरेक्टर्स कोड पॉइंट इस्तेमालु थियनि, इहे बि सिफ़ारिशूं जेके आहिनि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे तयारु करिणी पवंदियूं। महिरबानी साईं।